बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम इन दुआ सां त जिथे हुजो ख़ुशि शाद ऐं आबाद हुजो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ जूं 28 क़िस्तूं तव्हांजे साम्हूं असां पेश करे चुका आहियूं। इहा ई उमेद आहे त तव्हांखे भरपूर पसंदि आयूं हूंदियूं। दोस्तनि जा कमेंट्स मां ज़ाहिर थिए थो त दोस्त उनखे भरपूर इंजॉय कनि पिया। अॼु उन सिलसिले जी 29 क़िस्त तव्हांजे अॻियां पेश करे रहिया आहियूं। इहा ई उमेद आहे त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। असांजो सिर्फ़ु तव्हां खां हिकिड़ो अर्ज़ु आहे त असांजे चैनल खे दोस्तनि खां सब्सक्राइब करायो, लिंक शेयर कयो। तव्हांजो इहो असां ते अहसान थींदो ऐं असां उन जे मोट में इंशा अल्लाह बहितर खां बहितर क़िसा तव्हांजे अॻियां पेश कंदासीं। 29 क़िस्त तव्हांजे साम्हूं। कल्ह दर्ज़ीअ पंहिंजो किसो बादशाह जे अॻियां पेश कयो, जेको कुबड़ो मरी वञे। टियों क़िस्त में असां ॿुधायोसीं जेको दर्ज़ी वटि कुबड़ो मरी वियो, उहो बादशाह वटि उहे सभु पेश थिया। ॿुधाए विया हुआसीं त हिकिड़े खे फांसी पई अचे त ॿियो पियो अचे त न साईं हिन खे मां मारियो आहे, वरी ॿियो पियो अचे त न साईं हिन खे मां मारियो आहे। उहो बादशाह ॼण मुंझी पियो। उहो बादशाह सभिनी खे चयो तव्हां पंहिंजो पंहिंजो किसो मूंखे ॿुधायो। दर्ज़ी पंहिंजो किसो ॿुधायो। दर्ज़ी उन किसे में हजम जो किसो बयानु कयो त जेको बगदाद जो हजम हुयो, जंहिंजे करे उतां बगदाद जो सौदागर हुयो, जेको वीचारो जंहिंसां हुन तमामु घणी पंहिंजे सम्झ मूजिबि हू त चङाई पियो करे, पर हुनजी उहा पंहिंजी हिकिड़ी सम्झ हुई। पर चरे जी चङाई हुन ग़रीब जी टंग बि भॼी पई। ग़रीब ॾाढो ख्वार बि थियो, जंहिंजे करे बगदाद बि छॾे आयो। वरी हिते बि साॻियो दर्ज़ी मिलियुसि। त हाणे उन दर्ज़ी जो जेको हजम हुयो, उन हजम खे बि बादशाह, छो जो हजम बि उते ई उन शहर में हुयो, त हजम खे बि बादशाह घुरायो त तूं ॿुधाए पंहिंजो किसो, तूं ॿुधाए। हजम पंहिंजो किसो शुरू कयो। हजम चयो त बादशाह सलामत, मां असुल बगदाद जो आहियां, बगदाद में रहंदो हुउमि। बगदाद जो जेको ख़लीफ़ो हुयो, उनखे फ़क़ीरनि ऐं ग़रीबनि सां वॾी मोहबत हूंदी। आलिम नेक उन्हनि जे सोबत में उनखे ॼण मज़ो ईंदो हो। हिकिड़े दफ़े अलाए कहिड़ो वाक़ियो थियो, हिकिड़ा 10 माण्हू हुया, ख़लीफ़ो उन्हनि ते नाराज़ थियो। बगदाद जे हाकिम खे चई त सुभाणे ईद जे ॾींहुं इहे 10 ई माण्हू मुंहिंजे साम्हूं पेश कर। उहे 10 माण्हू जेके हुया, माना ईअं फॾे फसाद वारा, चोरी चकारी वारा, मतिलबु इहो हुया, माण्हुनि खे तकलीफ़ूं ॾींदा हुया। शहर जे हाकिम माण्हू छॾिया, पुलिस वई, 10 ई माण्हू गिरफ़्तार थिया। हाणे उहे 10 ई माण्हू गिरफ़्तार करे ख़लीफ़े वटि पेश करणा। बगदाद शहर में आहे, अॼु बि तव्हां ॾिसंदव त दरियाए फ़ुरात बगदाद शहर जे विच मां हलंदो आहे। सो हो ॿिए पासे ॾांहुं हुननि 10 ई माण्हू गिरफ़्तार कया। उहे 10 ई माण्हू हाणे वरी परी साइड जे पहुचाइण हाज ॾे, जिथे ख़लीफ़े जी दरबार हुई। ॿेड़ीअ में विहारनि उन 10 माण्हुनि खे। उन 10 माण्हुनि खे ॿेड़ी में विहारनि। चई मां ईअं रस्ते वेंदे उतां टपियुसि,
ॾिसां त शाही ॿेड़ी आहे, उन में 10 माण्हू वेठा आहिनि। मां सोचियो त पक हिननि खे को ख़लीफ़े घुरायो आहे, भई ख़लीफ़े का हिननि जी दावत कई आहे। साईं ख़लीफ़े जी दावत त बाक़ी छा, अलाए छा छा खाईंदा, अलाए छा छा पीअंदा। मुंहिंजी दिलि चए त भला जेकर मां बि न हिननि सां गॾु हुजां हा त केॾो न मज़ो थिए। चईंसि मां पंहिंजे अकुल में वञी हुन सां गॾु ॿेड़ीअ में चढ़ी वेठुसि। ॿेड़ीअ में चढ़ी वेठुसि, ॿेड़ी हली, मूंखे चई कंहिं कोन पुछियो, न मां वरी कंहिं सां ॻाल्हायो। साईं तव्हांखे ख़बर आहे त मां ॻाल्हाईंदो घटि आहियां, हाणे हुन ग़रीब जो कल्ह ॿेड़ो ॿोड़े छॾियईं, साईं मां ॻाल्हाईंदो घटि आहियां। सो मां हुननि मां कंहिंखां बि हाल हवालो कोन पुछियो, चुपड़ी करे वेही रहियसि। ॿेड़ी साईं हली हली ॿेड़ी जेका आहे ॿिए तरफ़ ॿिए किनारे ते अची पहुती। साईं जीअं असां उते किनारे ते लथासीं ॿेड़ीअ मां, 10 ॼणा हो, यार हो मां। जीअं असां ॿेड़ीअ मां उते लथासीं, अब अलाए केॾां सिपाही अची विया, चौकीदार अची विया ख़लीफ़े जा, उहे उते ॾिकिया बीठा हुआ इंतज़ार में। उन्हनि छा कयो, जो असां ईअं चौधारी घेरो करे विया, ज़ंजीर हुजनि, हिक हिक जे ॻिचीअ में ज़ंजीर विधल। साईं मां जो हुननि सां गॾु हुउसि त मुंहिंजे ॻिचीअ में बि ज़ंजीर विधल। साईं पर तव्हांखे ख़बर आहे मां ॻाल्हाईंदो घटि आहियां, उनजे करे मां दाह कूक कान कई, मां तमामु घटि ॻाल्हाईंदो आहियां। साईं मां चुप हुयुसि, मां कुझु न चयो। साईं हे असां सभिनी खे वठी ऐं गेले हलिया। साईं हलो हलां तव्हां त ॾिसूं त भाउ ख़लीफ़े जी दरबार अची ख़लीफ़े जे साम्हूं असांखे पेश कयो। चई साईं असां जीअं अची ख़लीफ़े जे साम्हूं पेश थियासीं, ख़लीफ़े जीअं असांखे ॾिठो त ख़लीफ़े जलाद खे चयो त हिन 10 जो सर कलम कर, 10 जूं मुंडियूं कट। तॾहिं साईं ईअं हूंदो जलाद मुंडी कटींदा। सो चई ख़लीफ़े जो हुकुम थियो, जलाद जो आयो बा वॾी तलवार हुजेसि। जलाद बिस्मिल्लाह करे चई त हीअं हई त हिकिड़े जी मुंडी चट, वरी ॿिए जी मुंडी चट, कटींदो तव्हां त 10 ॼणनि जूं मुंडियूं कटई, 11 हुननि सां मां गॾु बीठो। त चई त जलाद त 10 मुंडियूं कटियूं, हाणे मां हुउसि 11हों। त ख़लीफ़े ॾिठो, ख़लीफ़े जलाद खे चयो त तो 9 माण्हुनि जूं मुंडियूं छो कटियूं आहिनि? मां तोखे चयो त 10 जूं कढ न, तो 9 जूं छो कढी, हे तुंहिंजो माइट आहे छा? हुन चयो त साईं अलाह जो कसम, मां 10 जूं मुंडियूं, तव्हां 10 जो हुकुम कयो, मां 10 जूं मुंडियूं कटियूं। मां साईं 9 जी छो कटींदुसि, मां हिनखे छो छॾींदुसि, तव्हां 10 जो हुकुम कयो, मां 10 जूं मुंडियूं कटियूं। ख़लीफ़े चयसि त न, तो 9 जूं मुंडियूं कटियूं। हीउ जेको तुंहिंजे साम्हूं बीठो आहे न, हीउ 10हों आहे। चई हूअ त उते लाश किरंदा विया, हू बीठा त कोन हा, माना हिक ॿिए जे मथां सथिया पिया। त ख़लीफ़े चयो त तो 9 जी कटी आहे, हीउ 10हों आहे। जलाद चयो साईं मूंखे ख़ुदा जो कसम आहे, मां ॻणिया आहिनि, मां 10 जूं मुंडियूं कटियूं। इते बादशाह दरबार में जेके ॿिया अमीर वज़ीर हुया, उन्हनि खे चयो त तव्हां ॻणियनि त बराबरि 10 लाश पिया, 10 मुंडियूं कटियनि। माना जलाद सही कमु कयो। हाणे 11हों मां हुउसि, ख़लीफ़े हुकुम कयो त 10 खे पकिड़े अचो, 10 जूं मुंडियूं चट, मां उन्हनि सां गॾु 11हों। ख़लीफ़े मूंखे ॾिसी मूंखे चई त तूं छो चुप कहीं बीठो आहे, नथो दाह करी, नथो ॻाल्हाई, मां हुकुम कयो त 10 माण्हू, तूं हुननि 10 सां गॾु कीअं आयो, मूंखे ॿुधाए। मां चयोमांसि साईं मां इहो आहे त घटि ॻाल्हाईंदो आहियां। सो असुल में साईं मां हजामत कंदो आहियां, हजाम को कमु कंदो आहियां। कल्ह सुबुह साईं मां ईअं वियुसि पिए रस्तो वठियूं, ॾिसां त 10 ॼणा ॿेड़ीअ में वेठा।
साईं ॿेड़ीअ में वेठा दिलि में सोचियुमि त हे वञनि था को दावत ते, बणा मां बि वञा थो हिननि चुपड़ी करे। साईं मां अची हिननि सां गॾु ॿेड़ीअ में वेठुसि, ॿेड़ी हली, मां इहो ई पियो सम्झां त हे हलनि था दावत ते। साईं थो बसि परे कपर जीअं पहुतासीं त मां हे तव्हांजा सिपाही आया, उन्हनि खणी ज़ंजीर विधा गिचीअ में। हिकिड़ो ज़ंजीर साईं मुंहिंजे गिचीअ में विधो, पर मां मरवत खां इख़लाक़ जे हिसाब सां मां चुप, मां उन्हनि खे दाह न कई, मां झलियो मान कोन, मां कुझु पुछियो मान कोन, मां हिकिड़ो गुफ़्तो बि न ॻाल्हायो। साईं असांखे सभु वठी आया तव्हां वटि, अची तव्हांजे साम्हूं पेश कयनि। तव्हां साईं हुकुम ॾिनो त 10 जूं मुंडियूं कटियो। जलाद वीचारे 10 जी मुंडियूं कटियूं, बाक़ी बचियुसि मां। मां इन जे करे साईं हिननि सां गॾु, बाक़ी न मां हिननि खे सुञाणिया न छा, मां हिननि सां गॾु इन जे करे। ख़लीफ़े जो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी त बणा हे माना हे एॾो आहे, माना ही ख़ामोश माण्हू आहे जो सिर ते थी अचेसि त दाह नथो करे, ॻाल्हाए नथो, माना सोचे सोचे ॻाल्हाईंदो आहे, थोरो थोरो ॻाल्हाईंदो आहे, माना अकुल वारो गुफ़्तो ॻाल्हाईंदो आहे, ईअं फुज़ूल न ॻाल्हाईंदो आहे। चई त ख़लीफ़ो खिल वही वई, ख़लीफ़े वटि टक ॾिना। ख़लीफ़े जो खिलियो, चई ख़लीफ़ो खिलियो त चई मां बि खिलणु लॻुसि। ख़लीफ़े चए त खिल न, भला ॾे ख़बर, अकेलो आहे की न तोखे भाइर आहिनि? मां चयोमांसि मूंखे 6 भाइर आहिनि। मां चयोमांसि मूंखे आहिनि 6 भाइर। ख़लीफ़े चयसि जहिड़ो तूं आहीं अकुल वारो, ज़ाहिर आहे उहे बि तुंहिंजा भाइर आहिनि त उहे बि तो वांगुरु हूंदा। मां चयोमांसि साईं अलाह खे मञो, ईअं त न चओ, उहे वरी मूं जहिड़ा। साईं तव्हां उन्हनि खे मुंहिंजे बराबरि न कयो, मुंहिंजे बराबरि न कयो, छो जो उहो सफ़ा बेकार। मां कहिड़ा तव्हांखे उन्हनि जा ऐब वेही ॿुधायां, मूं जहिड़ा साईं न आहिनि, मां उन्हनि खां मट आहियां। साईं तव्हां चवंदा हूंदव त हे घणो थो ॻाल्हाए, साईं मां तव्हांखे हुननि जी ॻाल्हि ॿुधायां न, तव्हां पाण ई चवंदव त न दा तूं थोरो ॻाल्हाईंदड़ आहे, तूं घणो न ॻाल्हाईंदो आहे, तूं बक बक न कंदो आहे। मुंहिंजे 6 भाइरनि सां साईं मुख़्तलिफ़ मतिलबु वाक़िया थिया आहिनि, मुंहिंजे 6 भाइरनि सां। तव्हांजी चओ त मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजे भाइरनि सां ॾिसो त कहिड़ा कहिड़ा वाक़िया थिया आहिनि। ख़लीफ़े चयसि त भला ॿुधाए, यार तूं माण्हू दिलचस्प थो लॻी, भला तूं ॿुधाए, पंहिंजे भाइरनि जो किसो ॿुधाए। चई साईं मुंहिंजे 6 भाइरनि मां हिकिड़ो मुंहिंजो भाउ आहे, उहो कंदो आहे दर्ज़ को कमु। मुंहिंजो भाउ हाणे थी वियो आहे कुॿड़ो, असुल में कुॿड़ो न हुयो, मां ॿुधायांव थो, असुल में कुॿड़ो न हो। हाणे उहो मुंहिंजो भाउ बगदाद जो साईं दर्ज़ी आहे। दुकान मसवाड़ ते वतल अथसि, उन दुकान में सिलाई कंदो आहे। पोइ जंहिंखां दुकान मसवाड़ ते वरितो अथई न, त उन खां मथी जेका जाइ आहे उन में उहो मालिक रहंदो आहे, मालिक रहंदो आहे। हेठां हिन जो दुकानु, उन सां ई गॾु वरी हिकिड़ी चकी आहे। हिकिड़े ॾींहुं साईं मुंहिंजो भाउ जेको हुजे दर्ज़ी, दुकान में वेठो हुजे, कपिड़ा पियो सिबे, त ईअं हिन मथे ॾिठो, मथे मालिक जी जाइ हुई, मथे ॾिठई, मथे ॾिठई मालिक जी माई बीठी हुजे, हिकिड़ी माई बीठी हुजे मथे जाइ ते। उहा वरी उतां दरीअ मां पई ॾिसे, माना हीअं घिटीअ जे हेॾे होॾे ॾिसे। मुंहिंजे भाउ जो साईं हुनखे ॾिठो, मुंहिंजो भाउ थी वियो चरियो, मुंहिंजो भाउ चरियो थी वियो। मुंहिंजे भाउ खां सिलाई बिलाई विसरी वई, सॼो ॾींहुं रुॻो वेठो मथे निहारे, सॼो ॾींहुं साईं रुॻो मथे वेठो निहारे। हाणे हूअ वरी पंहिंजे कम सां वरी वई हली, हे रुॻो इन इंतज़ार में त हाणे वरी केॾी महिल थी दरीअ खां, हे साईं सॼो ॾींहुं सिलाई बिलाई हिन खां वई हली। शाम जो दुकानु बंदि करे आयो घर, ॿिए ॾींहुं सुबुह जो वरी अची हिन पंहिंजो दुकानु खोलियो, सिलाईअ ते अची वेठो। साईं हिकिड़ो टाको बि हणे, वरी मथे बि निहारे, टाको बि हणे, मथे बि निहारे, पर मतिलबु ॼण हिन खां कमु मोकिलाईंदो पियो। वरी साईं जो 3 ॾींहुं, वरी भुते वेठो हुजे, ॿियो मथे निहारे,
माई साईं सम्झी वई, माई सम्झी वई हिन दर्ज़ीअ जे निहाण खे माई सम्झी वई। माईअ छा कयो जो हिन ॾे ॾिसी माई खिली। माई जो खिली त मुंहिंजे भाउ बि खणी ॾंदड़ा कढिया। मुंहिंजो भाउ बि खिलियो, चई खिली हूअ वई हली। बानी पंहिंजी मोकिलियईं, उन खे चई त इहो ॻाढ़ो हिकिड़ो कपिड़ो हुजेसि, ॻाढ़ो कपिड़ो जे मुंहिंजी मालिकाणी सलाम ॾिना थी, चवई थी त हिन मां हिकिड़ी कमीस सुठी बाक़ाइदे कटे गुल बर्थ हणी ऐं तयारु करे। मुंहिंजे भाउ जी त ॼण ईद थी वई, हाज़ुर। मुंहिंजो भाउ चई त कम खे लॻी वियो, दर्ज़ी त हुयो, हे थी वियो हिन महिल टोटी, चई उन ॾींहुं हिन कटे ऐं उहा खमीस बि ठाही। ॿिए ॾींहं ते सुबुह जो वरी कमीज़ हिन ॾे आई उहा नौकिरियाणी, जे मुंहिंजी मालिकाणी सलाम ॾिना थी, पुछई थी त कल्ह राति तूं सुतो कीअं आहीं? मूंखे त निंड कान आई। वरी हिनखे हिकिड़ो ॿियो कपिड़ो ॾिनई, चई त मुंहिंजी मालिकाणी थी चवई त हिन मां 2 सलवारूं कटे अॼु ई असांखे सिबी। हाज़ुर साईं, जेको हुकुम। साईं मुंहिंजे भाउ कपिड़ो कटणु शुरू कयो, कपिड़ो कटे वरी सलवारूं ठाहिणु लॻो। सलवारूं ठाहे पियो, मंझंदि थी त वरी उहा माई उतां मथां दरीअ खां बीठी इशारे सां हिनखे सलाम बि कईंसि। वरी केॾीमहिल अखियूं हेठि करे केॾीमहिल हिनखे ॾिसी खिले। मुंहिंजो भाउ ख़ुशि त बसि हाणे ईअं सम्झो त ॼण मुंहिंजे हंज में आहे, मुंहिंजे हथ में आहे। वरी उहा वई हली। उहा वई, नौकिरियाणी मोकिले, नौकिरियाणी आई मुंहिंजे भाउ ॾे। मुंहिंजे भाउ हिनखे 2 सलवारूं ॾिनी, 2 सलवारूं खणी वई हली। राति जो आयो, मुंहिंजे भाउ खे निंड ई न पई अचे। सॼी राति पासा वराईंदे नेठि न राति गुज़ारी। सुबुह थियो, वरी उथियो, तर तकड़ में दुकान ते वेठो। जीअं दुकान खोलियईं त नौकिरियाणी अची चयसि त ही घर जो जेको मालिक आहे उहो तोखे सॾे थो। अब हिन जो ॿुधो, साईं हिन जो मुंहिंजे भाउ जो ॿुधो त मुंहिंजे भाउ जा ईअं सम्झो त ॼण छे अचिजी पिया। अड़े हे छा, बणा हुनखे ख़बर पइजी वई छा। मुंहिंजो भाउ थी वियो डरो त हूअ खिली हिनखे चई त न तूं डिॼ न, परेशान न थी, मुंहिंजी मालिकाणीअ तुंहिंजी हुन सां ॻाल्हि अहिड़े नमूने सां तारीफ़ करायो अथई जो उहो तोसां मिलण थो चाहे। चई त मुंहिंजो भाउ नौकिरियाणी सां गॾु हलियो। जॾहिं अॼु घर जे मालिक वटि पहुता, जेको हुन माईअ जो मुड़ुसु हो, त हिन झुकी ऐं सलाम कयो मालिक खे। हुन मालिक छा कयो जो कपिड़नि जो ढिग हुजेसि, हिन मुंहिंजे भाउ खे ॾिनई। हिनखे चई त हे कपिड़ा कटे हिन मां मुंहिंजूं खमीसूं ठाहे। मुंहिंजे भाउ चयसि त हाज़ुर साईं। हाणे मुंहिंजो भाउ पियो चए त हिन ते थोरो कंदुसि त ईअं सम्झो त मुंहिंजो अञा कमु ॼण सवलो थी वेंदो। त मुंहिंजो भाउ तकड़ में खणी आयो कपिड़ा दुकान में, अची कट कटां शुरू कई। ओ राति ताईं पे कटे, कटण ठाहिण। असुल मुंहिंजे भाउ खां मानी खाइण बि विसरी वई। वठि वठां नेठि चई हिन कई तयारु। हुन पुछियुसि त ॾे ख़बर भला हिनजी सिलाई घणी थींदी। त मुंहिंजे भाउ चयसि त साईं इहो 20 दरहम। हिन नौकिरियाणी खे आवाज़ु ॾिनो त वञ इहो 20 दरहम खणी
मुंहिंजो भाउ चुप कहीं बीठो हुजे त हुन माईअ हिनखे इशारो कयो, जेका घर जी मालिक आहे, उन हिनखे इशारो कयो त हिन खां वठु न, माना मुंहिंजे मुड़ुस खां वठु न। मुंहिंजे भाउ हुन घर मालिक खे चयो त साईं बसि 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 मूंखां ग़लती थी वई, ऐं अलाह जो कसम मां तोखां न वठंदुसि, तुंहिंजा मूं ते थोरा, तुंहिंजा मूं ते थोरा, मां रोज़ी पियो थो कयां तुंहिंजे छांव में, बसि बसि मूंखे तोखां टको बि न कर। मुंहिंजो भाउ हुन खां पैसा कोन अथई, भाउ मुंहिंजो मोटी आयो। असुल में मुंहिंजे भाउ खे पैसनि जी बि ॾाढी ज़रूरत हुई, पैसनि जी बि ॾाढी ज़रूरत हुअसि। इन्हनि ॾींहंनि में वठि वठां जो कई कम जी त पेट भरे बि मुंहिंजे भाउ कोन खाधो, छो जो ॾींहुं राति हुयो हुननि जे कम में। हिते माईअ, मुंहिंजो भाउ इन में ख़ुशि, माईअ पंहिंजे मुड़ुस सां सॼी ॻाल्हि करे छॾी त हे दर्ज़ीअ जा हे कम अथई। चई मुंहिंजो भाउ हुजे बेख़बर, हिननि ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे कई पाण में सलाह त भला हिनखे ईअं उल्लू बणाए। ॿिए ॾींहं ते सुबुह जो जीअं मुंहिंजो भाउ आयो दुकान ते त नौकिरियाणी आयसि त जे मुंहिंजो मालिक तोखे सॾे थो, तोसां कुझु ॻाल्हाइणो अथसि। हाणे हिन जो डपु बि वियो लही, उथियो वियो हुन सां गॾु, वञी मिलियो हुन सां। त हुन वरी ॾिना हिनखे कपिड़ा, जे हिन मां कपिड़ो कटे मुंहिंजा 5 जेके आहिनि से वॾा जुबा ठाहे, 5 जुबा ठाहे। मुंहिंजे भाउ उते ई कपिड़ा कटे ऐं ॿियो कपिड़ो हुनखे ॾेई उतां उथियो, वरी अची थे लॻो सिलाई खे, वरी अची सिलाई खे लॻो, ॾींहं राति वठि वठां तां तो हे 5 जुबा बि ठाहे, जुबा ठाहे। हाणे चई मुंहिंजे भाउ जो डपु जो लही वियो, हाणे सिधो मालिक ॾे खणी आयो। मालिक जो ॾिठा, वाह जी तारीफ़ कई मुंहिंजे भाउ जी, वाह जी सिलाई कई थी, वाह जो कारीगर आहे, तो जहिड़ो कारीगर त बगदाद में हूंदो ई कोन। ईअं आवाज़ कई त अड़े दरमन जी त थेली खणी अचो, दरमन जी त थेली खणी अचो। हिन जो ईअं चयो त हूअ माई जेका हुई उहा दरीअ खां, ईअं दर जे विथी खां बीठी, उन वरी बि मुंहिंजे भाउ ॾे इशारो कयो त कुझु न वठिजांइ, मतावतो अथई ने। मुंहिंजे भाउ चयसि त साईं न न बसि का ॻाल्हि कान्हे, न हिन वटि का ॻाल्हि कान्हे, भला मूंखे पोइ ई ॾिजो, छो जो असुल हिनखे पैसनि जी ज़रूरत हुई, हूअ झलेसि पई त पैसा वठु न। मुंहिंजो भाउ चई त उथी हलियो। मुंहिंजे भाउ जी हालत थी वई सफ़ा ख़राब, सुञाई, बुख, थकु थियुसि, वठि वठां हुजेसि, ॾींहं राति पे हुननि जी सिलाई कई। की हाणे जॾहिं हिननि जा लटा कपिड़ा बि सिबिया, हाणे वरी हिननि छा कयो जो हिनखे चवनि त तुंहिंजी शादी थियल आहे, जे न मुंहिंजी शादी थियल न आहे। यार तूं माण्हू ॾाढो भलो आहे, तमामु भलो माण्हू आहे, असांखे ॾाढो वणियो आहे, सो असां वटि पंहिंजी हिकिड़ी कनीज़ हे नौकिरियाणी आहे, उहा बि ॾाढी भली आहे, उन सां असां तुंहिंजी शादी था करायूं। चई मुंहिंजे भाउ सोचियो त भला हाणे इन सां शादी कंदुसि, पोइ त हिन घर में अचण वञण बि मुंहिंजो थींदो, माना हुन सां बि मुंहिंजो मिलणु जुलणु थींदो। चई मुंहिंजे भाउ चयो त साईं इहे त तव्हांजा वॾा वड़, जो तव्हां मूंखे इन जे लाइक़ु था सम्झो। चई ॾींहुं ॿ रखी मुंहिंजे भाउ जी उन पंहिंजी नौकिरियाणी सां कराई शादी।
मुंहिंजे भाउ जी जो कराइनि शादी। अबा शादीअ राति जेॾीमहिल हे ॿई ज़ाल मुड़ुस थिया अकेला, त हुन जेका हाणे हिन जी ज़ाल थी हुननि जी कनीज़ ही, पर चई त हिननि सभिनी जी त पाण में सलाह ई न। हुन छा कयो जो मुंहिंजे भाउ खे चई त मुंहिंजी सलाह मञ, त अॼु राति हीअ पासे में जेका चकी आहे न, तूं वञी न चकीअ में सुम्ह, तुंहिंजो इन में फ़ाइदो थिए, तुंहिंजे लाइ बहितरु इहो थिए। मुंहिंजे भाउ सम्झो त थी सघे थो त हुन चयो हुजेसि मता उहा अचे हुते, सो चई मुंहिंजो भाउ वरी उतां उथियो, सो आयो अची चकीअ में, उते अकेलो, उते चकी हुई, उते चकीअ में अची सुम्ही पियो। चई हाणे हेॾा हिन मालिक छा कयो जो वियो चाकीअ ॾे, जेको उते चकी हिन जी हलाईंदो हो, उन खे वञी चई त हे आयो अथई कंहिं अटकल सां हिनखे सॼी राति चकीअ में वाह, सॼी राति हिनखे चकीअ में वाह। बाबा हिननि पाण में सलाह कई, मुंहिंजो भाउ सुतो पियो हो, हे जो आयो चकीअ वारो, सो चकी वारो अची ऐं मुंहिंजे भाउ खे मथां बीही ऐं चई त इहो तूं छा रुॻो मुफ़्त जी मानी खाइण लाइ हिते वेठो आहीं छा, ऐं तोखे कमु नाहे करिणो, ॾिसी थो हे केतिरो कमु रहियो पियो आहे, केतिरो अनु पियो आहे, इहो अनु पीअणो आहे, ऐं उथ। चई छा कईं जो रसो विधई मुंहिंजे भाउ जे ॻिचीअ में, रसो मुंहिंजे भाउ जे ॻिचीअ में विझी ऐं खणी चकीअ में हलाइणु शुरू कई। त मुंहिंजो भाउ चई हाणे उन कॾहिं चकी त हलाई कान हुई, चई हिन ज़ालमनि हिननि जी पाण में ई सलाह थियल, सो हिन छा कयो जो कोड़ो खणी ऐं मुंहिंजे भाउ खे, जीअं ॾाद खे हणिबो आहे ईअं कोड़ो खणी मुंहिंजे भाउ खे मारणु शुरू कई। हल हल, चई हाणे जो मुंहिंजे भाउ वीचारे खे कोड़ा लॻा त मुंहिंजो भाउ हलणु लॻो, मुंहिंजो भाउ हलणु लॻो, रोए बि पियो, चकी बि पियो हलाए, पर से हाणे उन महिल हिन जी मदद केरु करे, मदद केरु करे, पर मुंहिंजो भाउ बि ख़ामोश हुयो, दाह कूक कोन पियो करे, सॼी राति वीचारो रोए बि पियो, चकी बि पियो हलाए, तां त साईं सुबुह थी साईं सुबुह जो थियो, सिज जो उभरियो त हिननि जी त पाण में पिला नंघी, घर जो मालिक जेको हुयो उहो जो आयो, उन जो ॾिसो त अड़े बणा हे त दर्ज़ी वीचारो हिन में वाड़ियो पियो आहे, जोटियो पियो आहे हिन में चकीअ में, ॾिसी ऐं नमूनो करे ऐं परे खां ई दाह कई। अञा दाह कई त होॾां बानी बि ॿाहिरि निकिती, जेका हिन मुंहिंजे भाउ जी ज़ाल थी उहा बि ॿाहिरि निकिती। अड़े 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 बणा हे छा, हे छा, हे कहिड़ो ज़ुल्म कयो अथव, कहिड़ो ज़ुल्म कयो अथव, बणा हिन वीचारे सां हे तूं छा कयो आहे, हे छा कयो थी। पर चई मुंहिंजो भाउ वीचारो चुप। हाणे छा चवे त मूंखे ज़ाल चयो त तूं वञी चकीअ में सुम्ह, शादी वारी राति मूंखे ज़ाल चयो, सो मां उन जे चवण ते वञी चकीअ में सुतुसि। त मुंहिंजो भाउ साईं इख़लाक़ खां, मरवत खां वीचारो चुप। मुंहिंजो भाउ आयो घर, मुंहिंजो भाउ अञा घर आयो त हमरा हिकिड़ो अची पातो, जे हिन जो जेको निकाह थियो हो बानीअ सां न, उहो निकाह नामो उन लिखियो, उहो अची पातो, सलाम अची कई, सलाम करे चई दादा अला तोखे वॾी हयाती ॾे, मूंखे लॻे थो त अॼु साईं शादी राति ई, हा तुंहिंजे मुंहं मां लॻे थो पियो, वाह वाह सॼी राति को जाॻियो आहे, हा साईं हा, हा दा छो न। चई मुंहिंजे भाउ सॼी ॻाल्हि कयसि, अदा कहिड़ी मुंहिंजी शादी, सॼी राति मां जेको आहे सो जनर हलाए समय सॼी राति मां लोड़ियो आहे, ॾिसींदो मूंखे कोड़ा ठोकिया अथई। मुंहिंजे भाउ न सां ॻाल्हि, हुन चयसि यार पोइ लॻे थो त तुंहिंजो सितारो जेको आहे न, सो हिन जे सितारे सां मैच न थियो, तुंहिंजो सितारो हिन सां मैच न थियो आहे, माना हीअ तोखे ॼण भाग वारी न अथई लॻी माई, अहिड़ी त ॻाल्हि करी थो न, त इहा माई तोखे भाग वारी न लॻी अथई, तूं जे चाहीं न त मां तुंहिंजो निकाह नामो बदिलाए सघां, तुंहिंजी चाहीं। हुन चयसि यार बिना इन में बि न का हुजेव अटकल, इन में बि न वरी तव्हांजी अटकल हुजे। नेठि चई मुंहिंजो भाउ उथियो आयो दुकान ते,
हाणे हेतिरा ॾींहं मुफ़्त में पे कमु कई, मुफ़्त में पे लोड़ियईं, वरी सॼी राति इहो पैसे ॾोकड़ खां सवाइ त कोन थो माण्हू हली सघे। सो चई त भला वञा दुकान ते, उजाॻो बि हुजेसि, थकु बि ॾाढो हुजेसि, पर चई हाणे कमाईंदुमि त रोज़ी मिलंदी न। अची ऐं वेठो दुकान ते, अञा वेठो मस त अची इनारी ज़ाल जेका बानी हुई उहा अची वेठो त बानी अची पिया चई मुंहिंजी मालिकाणी तोसां ॻाल्हाइण थी चाहे, कमु अथसि, सॾई थी। हिन चयसि मां तोबा कई, मुंहिंजो हाणे जेको आहे सो तोसां हिन सां तुंहिंजे मालिकाणीअ सां जेको आहे न सो को बि वास्तो न आहे, तुंहिंजी मर्ज़ी। उहा त सॾई पई, हीअ बानी वई, वञी बानी हुनखे चयो त मूंखे थो चए त इहो हाणे मुंहिंजो हिन सां वास्तो न आहे। अब हिन जो चयसि, हीअ वरी आई दरीअ खां अची बीठी, दरीअ खां बीही ऐं माइनि जा मिखिर पर इहे सुॾकंदा रही अंदाज़ में रोअण लॻी। ईअं आवाज़ु निकितो मुंहिंजे भाउ जे कन ते, मुंहिंजे भाउ जो मथे निहारियो त हीअ बीठी आहे रोए थी। उतां इशारा पई थी करे त छा हाणे बसि असांजो पाण में वास्तो न रहंदो। मुंहिंजो भाउ वरंदी न ॾिनसि, कंधु खणी मुंहिंजे भाउ हेठि। हुन कसम खणी चयसि त हीअ जेका राति तोसां थी आहे मूंखे का हिनजी ख़बर न आहे, मूंखे हिनजी का ख़बर न आहे। तूं मूं ते अजाए थो कावड़जे, मां तोसां ईअं कंदमि, मां हेॾो कसम थी खणां, मां हेॾो कसम थी खणां। हुनजो कूड़ा कसम खयां ऐं कूड़ा ॻोढ़ा हिन जे अॻियां कई त मुंहिंजो भाउ ईअं ठरी पियो, मुंहिंजो भाउ ठरी पियो, मुंहिंजे भाउ जी कावड़ ख़तमु थी वई। हाणे मुंहिंजो भाउ वरी हुन ॾे ॾिसी खिले पियो। वरी वई हली हुआ, मुंहिंजो भाउ वेठो ई हुयो त वरी आयसि बानी आयसि त मुंहिंजी मालिकाणी सलाम ॾिना थी। राति मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे सो दोस्तनि जी दावत कई अथई शराब जी, दोस्त घुराया अथई, उन्हनि जी शराब जी दावत कई अथई। सो चवई थी त तूं पोइ अचिजांइ, माना जेॾी महिल ॾिसी त इहे सभु मदोश थी विया आहिनि त पोइ अचिजांइ त असां पाण में कचहरी। इहा बि का हिननि ॿिन्ही जी पाण में सलाह हुई, ज़ाल मुड़ुसनि, इहा बि का हिननि ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जी सलाह मुंहिंजे भाउ खे बुछड़े कनि। पर चई हाणे मुंहिंजो भाउ उनखे त इहा ख़बर ई कान हुई त औरतुनि जा बि का एॾा मकर थींदा आहिनि। शाम थी बानी वरी आयसि, बानी आई जी हल सॾई थी। मुंहिंजो भाउ उथियो, मुंहिंजो भाउ हिन सां गॾु हलियो। जीअं अंदरि विया त हुन ॾिठो मुंहिंजे भाउ खे, ॾिठई ओ मुंहिंजा आका, ओ मुंहिंजा मालिक, कसम आहे मूंखे त वॾी तुंहिंजी सिक ई, मूंखे ॾाढो ॾुख हो, तूं यको मूंसां कावड़ियल हैं, मां ॾाढी परेशान हुअसि। त मुंहिंजो भाउ बि खिलेसि पियो, मुंहिंजो भाउ बि खिलेसि पियो, उहा खिचल पई करेसि, हिननि जी पाण में सलाह थियल हुई, उहो जो हिन सां खेचल बि करे अथई। ओचितो हिन जो मुड़ुसु ॿाहिरि निकितो कमरे, कीअं जो कमरे मां निकितो त मुंहिंजे भाउ ॾिठो हुनजे मुड़ुस खे, मुंहिंजो भाउ वियो ठरी, हिननि जी पाण में सलाह थियल हुई। हुन चयसि पुट तरस, अॼु पकड़ियो समय मां तोखे पुलिस जे हवाले। मुंहिंजो भाउ वीचारो रोअण लॻो, तबाह, पर माना ॻाल्हाए कोन पियो, मुंहिंजो भाउ रोए पियो, रोए। मुंहिंजे भाउ खे चई ॿधी ज़ोरी शहर जे हाकम वटि खणी, जी साईं हे मुंहिंजे घर में आयो हो, मुंहिंजी घरवारी सां हथ चुरान, मां पाण पकड़ियो अथमि। शहर जे हाकम बि उथियो थो, कावड़ में हिनखे ॿ टे कोड़ा हणी ऐं चई त हिनखे उठ ते विहारे, ॿधी हिनखे उठ ते विहारे सॼे शहर में हिन जो गश्त कराए।
साईं मुंहिंजे भाउ खे उठ ते वेहारे ॿधी उठ ते वेहारे सॼे शहर में गश्त कराइनि त भाई फलाणे माण्हूअ जे घर टपियो हो, फलाणे माण्हू जे घर मतिलबु हुनजे घर वारी सां हथ चुरांद पियो करे, मालिकनि पकड़ियो अथसि, सो हे हिनजी सज़ा आहे। साईं जेको माण्हू ॾिसे चवनि था हा हा भली थी आहे, हिन सां भली थी, हे पर नंगनि सां तो ईअं करे, हिन सां भली थी। साईं माना सॼे शहर में मुंहिंजे भाउ खे गश्त कराइनि, सॼे शहर जे माण्हुनि मुंहिंजे भाउ ते खिलिया टोकूं कयनि। उहो गश्त कराए पोइ मुंहिंजे भाउ जे लाइ बगदाद जे हाकिम हुकुम कयो त हिनखे शहर बदर कयो, निकिरियो बसि हितां, बगदाद में तूं रह ई न, बगदाद में तूं रह ई न, तूं बगदाद में रहण जे लाइक़ु ई न। साईं मुंहिंजे भाउ खे जो चइनि त बगदाद मां निकिर, पर हाणे हीउ वीचारो कॾहिं ॿाहिरि वियो ई कोन हो, हिनखे हाणे इहा बि ख़बर न पई पए त मां वञा त वञा काॾे। इते साईं मूंखे बि ख़बर पई त मुंहिंजे भाउ सां अॼु हे हशर थियो आहे, वरी इहा बि ख़बर पई त मुंहिंजे भाउ खे शहर बदर कयो अथनि, मूंखे बि इहा बि ख़बर हुई त मुंहिंजो भाउ वीचारो किथे निकितो ई कोन्हे, कीअं निकिरंदो। पोइ साईं तकिड़ो वियुसि मां वञी ॻोल्हे भाउ सां मिलियुसि, पंहिंजे भाउ सां मिलियुसि, मां पंहिंजे भाउ खे मां चयोमांसि भाउ तूं परेशान न थी, मां जो वेठो आहियां, मां तुंहिंजो भाउ वेठो आहियां, का ॻाल्हि कान्हे। पोइ चई मां पंहिंजे भाउ खे पाण सां गॾु वठी ऐं पंहिंजे घर मोटाए आयोमांसि, मां चयो हाणे छॾ हुन दुकान बुकान खे, बसि हाणे तूं मूं वटि रह घर में, तुंहिंजो ख़र्चु पको जेको थींदो तोखे मां ॾींदुसि, ऐं तूं ॿाहिरि न निकिर। सो साईं मुंहिंजे हिकिड़े भाउ जा त अथव इहे हाल, तव्हां अञा मूंखे था चओ त तूं आहे, मुंहिंजे भाइरनि जा इहो त अञा हिकिड़े जो ॿुधायो अथमि, मुंहिंजे हिकिड़े भाउ जा त अथव इहे हाल। ख़लीफ़े जो हिन जी ॻाल्हियूं ॿुधियूं त ख़लीफ़ो बि खिले, दरबार वारा माण्हू बि खिलनि। ख़लीफ़े हुकुम कयो त हिनखे इनाम ॾियो। चई साईं ईअं वरी कीअं, मां इनाम हिन महिल कोन वठंदुसि, जेसि ताईं मां पंहिंजे ॿियनि भाइरनि जी तोसां ॻाल्हि न कंदुसि न, पोइ तोखे ख़बर पवंदी त मां केॾो शरीफ़ आहियां, पोइ तोखे मुंहिंजी ख़बर पवंदी त मां केॾो शरीफ़ आहियां। जेसि ताईं न मुंहिंजे ॿियनि भाइरनि जो किसो अञा न ॿुधंदे, मां तोखां इनाम न वठंदुसि, मूंखे टको वठणु तोखां हराम। हा मता तूं सम्झी त हे मूं ते वेठो थो दर्जी कूड़ हणे त हे जेको आहे सो बक बक करण वारो आहे, बक बक करण वारो आहे। साईं मां तमामु घटि ॻाल्हाइण वारो, मां हे पंहिंजे हिकिड़े भाउ जो ॿुधायो न, हाणे जेसि ताईं मां ॿियनि भाइरनि जो किसो न ॿुधाईंदुसि ऐं तेसि ताईं तोखां इनाम न वठंदुसि। ख़लीफ़े चयसि यार तुंहिंजे भाइरनि जा किसा त ॾाढा दिलचस्प न, हल भला हाणे तूं पंहिंजे ॿिए भाउ जो किसो ॿुधाए। हाणे ॿिए भाउ जो किसो उहो इनशा अल्लाह सुभाणे तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं।